सलाम अलैकुम भाऊ। मैं गरीब आहियां, माज़ूर आहियां भाऊ। कम कार को सफ़ा रहिजी विया आहिनि। नंढड़ा मुंहिंजा 3 बचड़ा आहिनि, हिकु न्याणी आहे, 2 पुट आहिनि। जॻह बॻह मुंहिंजी किरे थी, दर मुंहिंजा भॻा पिया आहिनि। मूंखे वसियत कोन्हे। वसण वारनि खे मां अर्ज़ु थो कयां, इत्तिजा आहे मुंहिंजी, मूं ग़रीब जी मदद कनि ख़ुदा वास्ते। अलाह उन्हनि खे उनजो अजुर ॾींदो। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि, मां मजबूर आहियां, न कमाए थो सघां न छा। ये मुंहिंजा हथ आहिनि, तव्हांजे आॾो आहिनि, मुंहिंजा हथ माज़ूर आहिनि। ॿिन्हिनि हथनि में बिजली जी शाट लॻल आहे। मुंहिंजा हुनर ॾाढा हुनर आहे, को न को रोज़ु कमु हुयो, ॾियारी कमाए बचड़ा पालींदो हुउमि। हाणे मां सफ़ा रहिजी वियो आहियां, कमाइण खां कोन थो कमाए सघां। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि। अलाह तव्हांखे गंज ॾींदो, अलाह तव्हांखे सिहत ॾींदो, तव्हांजी रोज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मज़लूम जो सॼो अज़हर को पाक दोस्तों, जीअं त ॼाण कंबर शहर में मौजूदु आहियां, हिन मिस्किन जे घर में मौजूदु आहियां दोस्तों। हीउ वीचारो मिस्किन कमाइण जहिड़ो बि न आहे। हीउ नया गुलड़नि जहिड़ा नया मासूम बचड़ा आहिनि दोस्तों। तमामु हिकिड़ो मिस्किन ग़रीब आहे दोस्तों। जेतिरो बि थी सघे हिन मिस्किन जी वधि में वधि मदद कयो। ऐं हिन जे ॿारनि जे, हिन बचड़नि जे लाइ अलाह पाक जो को नेक इंसान, सकी इंसान ऐं बुलेदी साहिब जंहिं पहिरियों बि काफ़ी ग़रीबनि जी मदद कई आहे, उनजी अमानत हुई 4000। उन्हनि चयो त कंहिं मिस्किननि खे ॾिजो ताकी पंहिंजी ईद कनि अदा। आहे भाऊ, इहे वठिजो, 1 हीअ 2 हीअ 3 हीअ 4 अदा। आहे मासूम ॿारनि खे कपिड़ा वठिजो, इहा राशन वठिजां ईद जो, ऐं हिननि खे ईद कराइजां था। अलाह पाक उन वलेदी साहिब जे रोज़ी रिज़्क़ में बरकत जंदो। अलाह पाक उन्हनि खे पंहिंजे हर मक़सद में कामयाबु कंदो। अलाह पाक उनजी फैमिली ॾे ख़ैरु फरमाईंदो। अलाह पाक उन्हनि खे कॾहिं ॾुखियो ॾींहुं न ॾेखारींदो। जीअं एॾी वॾी इनायत हिन मिस्किन मथां कई आहे दोस्तों। जेतिरो बि थी सघे ग़रीबनि, मिस्किननि, मजबूरनि, लाचारनि, बेसहारनि जी मदद कयो दोस्तों। ज़िंदगीअ ते को भरोसो न आहे दोस्तों। अॼु असां ज़मीन जे मथां आहियूं, सुभाणे असां ज़मीन जे हेठां हूंदासीं दोस्तों। जेतिरो बि थी सघे ग़रीब जी मदद कयो ऐं उन्हनि जो वधि में वधि उन्हनि जो ख़्यालु कयो। भाऊ अलाह उन्हनि खे गंज ॾींदो, अलाह उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। जिन्हनि मुंहिंजी मदद कई आहे, मुंहिंजे नंढड़नि बचड़नि जी मदद कई अथऊं, अलाह उन्हनि जे बचड़नि खे सिहत ॾींदो। अलाह उन्हनि खे ख़ुशि रखंदो। अलाह उन्हनि जी रोज़ी रिज़्क़ में बरकत ॾींदो। मुंहिंजे बचड़नि जी मदद कई अथऊं, अलाह उन्हनि जे बचड़नि खे सिहत ॾींदो, ख़ुशियूं ॾींदो। मौला उन्हनि खे ख़ुशि ऐं आबाद रखंदो।